दुरु तूं ई बख्शल वञी मीर खां थी अचो। मां चाचा बहावल तरफ़ थो वञा, उन खां थींदो पोइ अचां थो तव्हां। मूसा बहाल तुंहिंजी हिकु बि न ॿुधंदो। तुंहिंजो वञणु उन पासे फुज़ूल आहे। दुरु दुरु चाचा बहावल खे मञाइणो पवंदो, कहिड़े बि तरीक़े सां उनखे मञाइणो पवंदो। बहाल वॾो ज़िदी आहे। मूसा तूं उनखे कॾहिं बि न मञाए सघंदे। जेकॾहिं मां चाचा बहावल वटि न वियुसि ऐं उनखे हक़ीक़त खां आगाह न कयुमि त इहो वक़्तु चाचा बहावल जा कन अञा बि वधीक भरे छॾींदो। इहो वक़्तु इहो ओचितो कीअं पहुतो? उन जे बारे में तो सोचियो आहे? चवे थो त मां चाचा बहावल जी मदद लाइ हिते पहुतो आहियां, पर मां सुञाणा न उनजो मक़सदु अञा को ॿियो। मूसा तो ऐं मीर जेको ठाह कयो आहे न, बहाल खे उहा का वड़ा। चाचा बहावल खे राज़ी करणु मुंहिंजे लाइ को मसइलो न हुयो, पर इहो वक़्तु उन जा कन भरींदो थो रहे। मूसा हींअर वक़्तु अचे बहाल जा एतिरा कन भरिया हूंदा जो तुंहिंजी हिकु बि ॻाल्हि कोन ॿुधंदो। कोशिशि करणी पवंदी दुरु, छो त चाचे बहावल खे अकेलो बि नथा छॾे सघूं। ठीकु आहे मूसा, तूं वञी कोशिशि कर। असां मीर सां मिलूं था, जिथे बि हूंदासीं न तोखे फ़ोन करे ॿुधाए छॾींदासीं। ऐं हा, मीर खे जल्दबाज़ीअ में को बि क़दम खणणु न ॾिजो। पाण में सलाह करे का न का वाट कढी वठंदासीं। मूसा पोइ तूं अचिजांइ त पोइ सलाह कंदासीं। राणी चाचा बहावल खे कावड़ आहे मीर सां ठाह करण जे लाइ, पर यकीन कर राणी, मीर दिल जो बुरो न आहे। वो जज़्बाती जुनूनी ज़रूर आहे, ग़लती करे बि वेंदो आहे, पर ग़लती करण खां पोइ मीर पछताईंदो आहे। मञा थी मूसा त मीर दिल जो बुरो न आहे, पर जेके उन असां सां नाजाइज़ कयुनि, छा असां उनखे विसारे ॾियूं? राणी, मीर खे नवाब इस्तेमाल कयो ऐं हाणे मीर जूं अखियूं बि खुली वियूं आहिनि। मूसा, हाणे घणी देर थी वई आहे। मञा थो त हाणे घणी देर थी वई आहे, पर जेकॾहिं मीर पंहिंजे ग़लतियुनि जो अज़ालो करे थो, पंहिंजो ॾंड ॾोह फरे थो, त पोइ छा उनखे माफ़ कंदव? मूसा, मीर मूंखे ज़बरदस्ती अगवा करे मूंसां निकाह कयो आहे। तूं ॿुधाए त तूं हुन खां ॾोह ॾंड कहिड़ो वठंदे? राणी, जेकॾहिं चाचा बहावल कावड़ छॾे मीर सां ठाह जो हथ थो मिलाए, त तुंहिंजी ज़िंदगी मीर सां ख़ुशि गुज़रंदी। तुंहिंजी ख़ुशीअ जी ज़मानत मां थो खणां ऐं मां तोसां इहो वाइदो थो कयां त मीर खां बदिले में संग चटी असां वठंदासीं। बाबा अचे त तूं इहा ॻाल्हि उनखे सम्झाइजांइ। ॾिसूं था त बाबा ॻाल्हि सम्झे थो। चाचा बहावल हिन वक़्तु मुंहिंजी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदो, उन करे मां तोखे थो चवां त उन जी कावड़ तोखे खट करणी आहे। जेकॾहिं तूं दिलि सां ज़ोर लाईंदीअ न, थी सघे चाचा बहावल कावड़ छॾे बि ॾिए। सोट वक़्तु हर वक़्तु बाबा जे कन भरींदो रहे थो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ बाबा राज़ी नथो थिए। राणी, वक़्त जे शैतानगिरियुनि जी तोखे ख़बर आहे, उन करे मां तोखे चवां थो त तूं पंहिंजे बाबा खे सम्झाए त वक़्त जे शैतानगिरियुनि खां पासो करे, ऐं तूं बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजे बाबा खे सम्झाए ऐं मां बि सम्झाईंदोमांसि। अलाह कंदो त चाचा सम्झी वेंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।